सही तव्हां तारीफ़ करायो। मोहम्मद रमज़ान कल्याण मां SST उस्ताद आहियां। गुज़िरियल 2 सालनि खां जेको आहे कैंसर जी मर्ज़ में मुब्तला आहियां। काफ़ी इलाज करायो आहे, काफ़ी टेस्टूं करायूं आहिनि, पर हिन टाइम ताणी किथां बि को फ़ाइदो न पियो आहे। कंहिं बि जेको आहे सो वसंदे यारे जेको आहे सो या चूंडियल नुमाइंदे राब्तो न कयो आहे। हिन टाइम ते मां तमामु घणो जेको आहे सो परेशान आहियां ऐं जेको आहे सो पंहिंजी बीमारी में मुब्तला लॻो पियो आहियां। मुंहिंजे वस वारनि खे अपील आहे त जेतिरो बि थी सघे मुंहिंजी मदद कराइनि। गवर्नमेंट ऑफ सिंध, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, चूंडियल नुमाइंदनि खे महिरबानी करे मुंहिंजी माली इलाज करायो वञे, मदद कराई वञे कंहिं सुठे डॉक्टर खां। किथे किथे साईं इलाज करायो था? मां जेको आहे सो कराची जेको आहे सो नेशनल अस्पताल में बि वियुसि, वरी 7 डे अस्पताल में वियुसि, हेॾा इसरा में वियुसि, जेको आहे सो निमराई जाम शोरो में। हींअर जेको आहे सो ताज़ो जेको आहे सो कीमोथेरापी मुंहिंजो थियो। हिन में नोरेन में जंहिंमें जेको आहे सो डॉक्टरनि चयो तव्हां कमज़ोर आहियो त कीमोथेरापी जेको आहे सो डोज़ तव्हांजो बंदि थींदो, कोन थींदो। उनजे लाइ जेको आहे सो मूंखे उन्हनि डिस्चार्ज करे कढी छॾियो। हींअर तमामु जेको मूंखे तकलीफ़ घणी आहे ऐं जेको आहे सो मां जेको आहे सो बीमारी में मुब्तला पियो आहियां। तव्हांजो साईं इलाज किथां थींदो मुमकिन आहे तव्हांजे का अंदाज़ो? इलाज जेको आहे सो चयो थो वञे त आगा खान मां थींदो, जिथे जेको आहे सो तक़रीबन 60-70 लख रुपया ख़र्चु ईंदो। मूं में वसियत हींअर न आहे, 60-70 रुपए जी बि वसियत न आहे त 60-70 लख मां किथां ग़रीब माण्हू आणियां। इन जे लाइ मुंहिंजी गुज़ारिश आहे वस वारनि खे, गवर्नमेंट ऑफ सिंध खे, बिलावल खे, भुटो ज़रदारी खे, या जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि इन्हनि सभिनी खे त मुंहिंजी जेको आहे सो वधि में वधि मदद कई वञे जीअं मां पंहिंजो इलाजु करायां। साईं तव्हांजो फ़ोन नंबर? 03032300907 03032300907 030032309007।